आयो लाल सभई चओ झूलेलाल। आंसुनि खे तव्हांजी अखियुनि में कॾहिं रुकण कोन ॾींदा, चहिरे ते कॾहिं दुख जा बादल उभरण कोन ॾींदा। अहिड़ा दयालू आहिनि मुंहिंजा लाल साईं कि असां कॾहिं टुटी बि वञूं त असांखे कॾहिं बिखरण कोन ॾींदा। नाएं सवाल जो सही जवाबु आहे सी। मिर्ख शाह जॾहिं अमरलाल खे पकड़ण लाइ चयो तॾहिं अमरलाल जोत रूप में अची विया। सवाल 10। मिर्ख शाह अमरलाल खे क़ैद करण लाइ मौलविन खे घुराए छा करण लाइ चयो? ए यवन मंत्र, बी तांत्रिक विद्या, सी पीरन खे पुकारण, डी धर्म जी किताब पढ़ण। इन सवाल जो सही जवाबु रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाबु लिखंदा उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वेंदो। जिते बि हथ रखी छॾनि मुंहिंजा झूलेलाल साईं, उन्हनि जी ज़िंदगी में कोन थींदी आहे का पीड़ा। अहिड़ी रहमत आहे मुंहिंजे झूलेलाल साईंअ जी, पत्थर बि नायाब हीरा थी वेंदा। सभई चओ जय झूलेलाल। संतन जी आहे सिंधड़ी, मस्त फकीरन जी आहे सिंधड़ी, मस्त फकीरन जी आहे सिंधड़ी।